अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमाईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वात बल अह्याउ वलाकिन ला तशउरून। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अन्फुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़ीनत के खजाने को अल्मास कहते हैं। ज़ीनत के खजाने को अल्मास कहते हैं। लगे तलब पानी की तो उसे प्यास कहते हैं। यूं तो सबको पिलाता है पानी दरिया, यूं तो सबको पिलाता है पानी दरिया,
जो दरिया को पिलाए पानी उसे उमर बिन खत्ताब कहते हैं। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह, फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, मुझे प्यारा भाइयों, दोस्तों, अजीजों और बुजुर्गों, अज तवां सां सभई शुहदा इस्लाम जे उन्वान सां रखियल जलसे में रब साईं के राज़ी रखण जी नियत सां हिते गॾु थिया आहियूं। दुआ अल्लाह तबारक व तआला तवां सां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। शुहदा इस्लाम जी याद में ही जलसो मुनअक़द थी रहियो आहे। खास तरह से मुहर्रम के महीने में तारीख इस्लाम के बिन अजीम फर्जंदन जेको जामे शहादत पेश कयो, उन्हनि बिन अजीम हीरन के खराज अकीदत पेश करण जे लाइ इन जलसे गाह के सजायो वियो आहे। पहिरीं मुहर्रम ते मुराद रसूल खलीफा दो हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत थी। ऐं 10 मुहर्रम ते नवासा रसूल जिगर गोशाए बतूल फर्जंद हैदर हजरत हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत थी। मां कोशिश कंदुसि तो मुख्तसर खां मुख्तसर टाइम के अंदर इस्लामी तारीख जे इन मिन अजीम हीरन के खराज अकीदत पेश कया। उन्वान ते अचण खां अॻु में मां 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो त हिननि जलसन जो मक़सद इहो आहे त असां पंहिंजा अक़ीदा भी ठीक कयूं, पंहिंजा अमल भी ठीक कयूं, पंहिंजा लक्षण भी ठीक कयूं, रुठल रब के परचायूं, तौबा कयूं ऐं इस्तग़फ़ार कयूं। हिननि जलसन जो मक़सद इहो आहे त असां पंजे वक्त जमात सां नमाज पढ़ण वारा बणिजी वञूं, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा रखो, ऐं अगर अल्लाह साईं मेहरबानी करे त काबतुल्लाह जो हज कयूं, मदीने पाक में वञी करे मदीने जे साईं जे रोज़े जी ज़ियारत कयूं, ऐं हर साल हिसाब करे मालन जी ज़कात अदा कयूं। हिननि जलसन जो मक़सद सिर्फ आहे
तो असां पंहिंजो पाण में जुर्रत पैदा कयूं, हिम्मत पैदा कयूं, इस्तकामत जो मुज़ाहिरो कयूं। इन्हनि वाइज़नि ऐं जलसनि जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे त असां ग़रीबनि जी ख़िदमत कयूं, यतीमनि जी परगोर लहूं, बेवा औरतुनि सां ताउन कयूं। हिननि वाइज़नि ऐं जलसनि जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे त असां आख़िरत जो फ़िक्र कयूं, मौत जी तैयारी कयूं, क़ुरान पाक सां मुहब्बत करण वारा बणिजी वञूं, पाक मोहम्मद करीम जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारा बणिजी वञूं ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े में कुरान पाक सां मुहब्बत करण जे बदले में दुनिया आखिरत खुशबूदार बणिजी वेंदी। सोनो अबू बकर साईं, सोनो उमर साईं, सोनो उस्मान साईं, सोनो अली साईं, सोनो तल्हा, जुबैर, बिलाल, अबू ज़र, सलमान, सब सहाबी सगोरा पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी के, पाक मोहम्मद करीम जी ताबेदारी के, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके के चिंबड़ी पया, पोल तबारक व तआला उन्हनि खे दुनिया ऐं आखिरत में कामयाब कयो। मौजू जे मुनासिबत सां उन्हनि कामयाब इंसाननि में जनाब उमर भी हुयो ऐं हज़रत उमर पाक मोहम्मद करीम जो खुश नसीब सहाबी आहे। साईं फरमायो अन खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी। साईं फरमायो मां नबिय्यन जी पुॼाणी आया, मां खां बाद ॿियो को नबी नओ कोन ईंदो। लौ कान बादी नबिय्युन लकान उमर। साईं फरमायो अगर मुखां बाद नबूवत जो दरवाजो खुलियल हुजे हा त उमर साईं नबी थी हा। एक दफे सैयद ताला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि जी खिदमत में एकड़ो शख्स आयो ऐं अची करे अर्ज के साईं उमर ऐं अली में फर्क केड़ो आहे? तो सैयद ताला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो अली साईं मिठड़े मोहम्मद करीम जो मुरीद आहे, उमर साईं वो खुशनसीब पाक मोहम्मद करीम जो सहाबी आहे जेका कायनात जे सरदार नबी जी मुराद। सब सहाबी सगोरा अबू बकर साईं, उस्मान साईं, अली साईं, तल्हा, जुबैर, बिलाल, अबू ज़र सब सहाबी सगोरा मिठड़े मोहम्मद करीम जे दरवाजे ते पाण आया हा। उमर वो खुशनसीब सहाबी आहे जेके कायनात जे सरदार नबी रब खां पाण घुरी वरतो। उमर कबूल, उमर काबिलो, उमर मकबूल, उमर कबूल, उमर काबिलो, उमर मकबूल, उमर दुआए पैगंबर, उमर मुराद रसूल। वो उमर हो आदिल हुक्मरान, फरिश्तों सिफत इंसान जे पंहिंजी हुकूमत में इहो ऐलान के हो त मुंहिंजी हुकूमत में अगर को कुत्तो बुख जे करे मरी वञे त क़यामत जे ॾियारे इन जो पुछाणो भी मां उमर खां थींदो। उमर साईं उहो हो जे पंहिंजी हुकूमत में इहो ऐलान के हो त मुंहिंजी हुकूमत में अगर सिंगन वारी बकरी के ठोड़ी बकरी के सिंग हणे ऐं हुन जो मालिक इन जी मलम पटी न कराए त क़यामत जे ॾियारे इन जो पुछाणो भी मां उमर खां थींदो। उहो उमर हो जे पंहिंजी हुकूमत में इहो ऐलान के हो त मुंहिंजी हुकूमत में जेका अमड़ ॿार ॼणींदी जेसि ताईं उहो ॿार कमाइण जे लाइक़ थिए हर ॿार खे घर वेठे इस्लामी हुकूमत पगार ॾींदी।
शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त तकरीबन 22 मौके 22 जायूं अहिड़ियूं आहिनि जो जेका गाल जनाब उमर फर्श ते कई सागी गाल रब अर्श ते कई, जेका गाल जनाब उमर जमीन ते कई सागी गाल रब आसमान ते कई, जेका गाल जनाब उमर जे ज़बान मुबारक में निकती सागी गाल रब कुरान पढ़ाई। बमाणो पाक मोहम्मद करीम जी खिदमत में आया फैसले जे लाइ। हिकिड़ो मुनाफिक हुयो जो ज़ाहिर में पानो पान के मुसलमान कोठाईंदो, हकीकत में मुसलमान न हो, ऐं ॿियो काफ़िर हुयो। साईं ने गालियूं ॿुधियूं त काफ़िर जो हक़ पियो लॻे, नबी साईं काफ़िर जे हक़ में फैसलो ॾेई छॾियो। साईं ने फैसलो ॾिनो काफ़िर जे हक़ में त ॿई ॼणा ॿाहिरि निकिता। ॿई ॼणा जो ॿाहिरि निकिता त मुनाफिक ज़ाहिरी मुसलमान काफ़िर के चवण लॻो फैसलो तो साईं ने कयो आ, पर मुझी दिल थी चवे तो उमर को फैसलो कराएंगे। काफ़िर मुनाफिक के चवण लॻो भली हल उमर वट, तुझे रसूल मुझे हक में फैसलो कयो आ, जेकॾहिं नथो मने भली हल उमर वट। ॿई ॼणा आया, दरवाजो खड़कायो, जनाब उमर ॿाहिरि निकिरी आया। जीअं जो उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿाहिरि निकिरी आयो त मुनाफिक शुरू थियो, साईं ए काफ़िर जो पुट तुझी मौजूदगी में मांजी मिल्कियत ते कब्जो तो करे, पोइ मां लड़िया भला छा कयो, तुझी मौजूदगी में माते ज़ुल्म। हज़रत उमर साईं ॻाल्हि ॿुधी सफ़ाई जज़्बाती थी वियो, काफ़िर में ॾकणी पैदा थी वई। जनाब उमर काफ़िर ॾे तके करे पुछा कई त हे सही चवे थो? कि हाँ साईं सही चवे थो, पर मुझो हिकिड़ो अर्ज़ आ। तवजो आहे छा? सही चवे थो पर मुझो हिकिड़ो अर्ज़ आ। चए चओ, चए तुझे रसूल मुझे हक में फैसलो कयो। चओ सुभान अल्लाह। छा चई? तुझे रसूल मुझे हक में फैसलो कयो। के चयो? काफ़िर के चई? हज़रत उमर के। छा चई? तुझे रसूल मुझे हक में फैसलो कयो। हज़रत उमर साईं बीजी वियो, चे बीजो बीजो, अज मां उमर एड़ो फैसलो तो क्या जो क़यामत ताईं कलमे वारा मां उमर जे फैसले के याद कंदा। घरायो तरार के छिप मां कढी ॿाहिरि निकिरी हम न तम मुनाफिक जी गर्दन दड़ खां जुदा करे छॾी। ऐं चे जेके मुझे पाक मोहम्मद करीम जो फैसलो मंजूर ना है, इन जे लाइ मां उमर जो इहो ही फैसलो। रड़ी पजी वयूं, मुर्स माण्हू मारे छॾे, बेगुनाह जनाब उमर खून करे छॾियो। जॾहिं नबी साईं हज़रत उमर के घुरायो ऐं साईं हज़रत उमर खां पुछा पिया करनि त पुट उमर तकड़ छो कई, सोचण त ॾे आ के ॻाल्हियूं ॿाल्हियूं थियनि त जनाब जिब्रील पहुची वियो। फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। ओ मुंहिंजा महबूब, उमर जेको कयो आ सही कयो आ। उमर मुसलमान नाहे मारियो, उमर मुनाफिक जी गर्दन दड़ खां जुदा कई आ। ये पहिरियों वाक़ियो हो। टाइम हो जा तो के 22 वाक़िया ॿुधाया हा, 22 जायूं तोखे ॿुधाया हा। जॾहिं हज़रत उमर साईं नबी साईं सां पहिरियों उमरो पियो करे, सत चक्कर पूरा थिया, साईं हज़रत उमर के ॿुधायो त पुट उमर हे मक़ाम इब्राहिम आ। हाणे मां तव्हां खां सवाल थो कयां, हिन तकीर जो पहिरियों सवाल त मक़ाम इब्राहिम छा आहे, तव्हांखे ख़बर आ? छा साईं? पत्थर आ। छा आहे साईं? सब चो छा आहे? मक़ाम इब्राहिम छा आहे? पत्थर आ। मिस्त्री जाइ ठाहींदा आहिनि न, जॾहिं थोरो मथे कमु थींदो आहे त पोइ कवाज़ो ॿधंदा आहिनि। अल्लाह साईं जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त काबो ठाहे, काबे जी तामीर शुरू कई, जॾहिं मथे कमु थियण लॻो त पोइ कवाज़ो ॻोल्हे, कवाज़ो कोई न लधुसि। तवजो त हिकिड़ो पत्थर खणी रखी, उन पत्थर ते चढ़ी बीठो।
मज़ेदार ॻाल्हि ॿुधो, थी सके तो इहा ॻाल्हि तव्हां करे के न ॿुधी हुजे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन पत्थर जे मथो महिरबानी कई। हज़रत इब्राहिम मथे पियो थिए त पत्थर पाण पे मथे थे। चओ सुभान अल्लाह। जॾहिं लहण जी करे पियो त पत्थर पाण पे हेठि लही अचे। हे जेकी तुंहिंजी मुंहिंजी लोह वारी लिफ्ट कम कंदी आहे न, उन पत्थर खां अल्लाह साईं लिफ्ट और ओ मिस्त्री साहब, तू जेकॾहिं लोह जी लिफ्ट के हेठि मथे करे सघे थो त मुंहिंजे अल्लाह खे तोखां वधीक ताक़त आहे। उन पत्थर अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, या अल्लाह, हज़रत इब्राहिम जे कदमनि जो नक्शो मां पंहिंजो पाण में महफ़ूज़ करण थो चाहियां। ऐं उन पत्थर में हज़रत इब्राहिम जे कदमनि जो नक्शो महफ़ूज़ थियल आहे। जीअं को नरम मिट्टी ते या गप ते पैर रखे। बहरहाल 7 चक्कर पूरा थिया। साईनन हज़रत उमर खे ॿुधायो, पुट उमर, हे मक़ाम इब्राहिम आहे। हज़रत उमर अर्ज़ कयो, साईं तव्हां असांखे ॿुधायो हे मक़ाम इब्राहिम आहे, पर मुंहिंजा साईं मुंहिंजी दिल थी चवे त मां हिते बरकात निमाज़ नफ़िल पढ़ां। छा चए? वरी साईंजन जो जवाब त ॿुधो, साईं मुंहिंजी दिल थी चवे त मां हिते बरकात निमाज़ मक़ाम इब्राहिम वटि नफ़िल पढ़ां। नफ़िल निमाज़ जी मोकल थो वठे। साईंजन छा था फरमाइनि, उमर दिल त मुंहिंजी, नबी सदा फरमाइनि, उमर दिल त मुंहिंजी बि चवे थी, पर अञा अल्लाह जे तरफ़ां हुकुम न आहे। छा? असां पनिया के वारनि खां पुछाणो थींदो ई कोन। कलमे में घुता हणूं त बि असांजी मर्ज़ी, बांगुनि में घुता हणूं त बि असांजी मर्ज़ी। ॿिन्ही जहाननि जो सरदार साहिब लौलाद रहमत दो आलम खातमुल अंबिया, जंहिंजो इहो शान आहे जो रब तो फरमाए, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही यूहा। उहो नबी तो फरमाए, उमर दिल त मुंहिंजी बि घुरे थी, पर अञा अल्लाह जे तरफ़ां हुकुम ऑर्डर न आहे त मां तोखे इजाज़त कीअं ॾियां। अञा इहे ॻाल्हियूं हलनि ई पियूं त जनाब जिब्रील पहुची वियो। वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ओ मुंहिंजा महबूब, उमर जी दिल थी चवे त मां हिते बरकातु निमाज़ नफ़िल पढ़ां। मोकल ॾेस त बरकातु पढ़े, पर मुंहिंजा महबूब तूं बि पढ़। रुगो तू न पढ़, वरी क़यामत ताईं जेको बि हिते हज करण ईंदो, उमरो करण ईंदो, तवाफ करण ईंदो, सभिनी खे ॿुधाए छॾ, जॾहिं बि तवाफ जा 7 चक्कर पूरा करे मक़ाम इब्राहिम ते पहुचनि त उन्हनि हाजिन सगोरनि खे, उन्हनि सहाबनि खे बरकात निमाज़ नफ़िल पढ़णी पवंदियूं, छो त मिठड़े उमर जी दिल पई चवे। अबू बकर साईं, उस्मान, अली, तला, जुबैर, बिलाल, सब सहाबी सगोरा, सब हाजी सगोरा तवाफ जा 7 चक्कर पूरा करे मक़ाम इब्राहिम ने था पहुचन त बरकात निमाज़ नफ़िल पढ़ो। जेकर इन्हनि सहाबनि ऐं हाजिन खां पुछा कंदो, तव्हां खे चवंदा उमर जी दिल पई चवे। सो दुआ कयो अल्लाह तबारक व तआला सोणे उमर जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ पढ़ो। हे वाक़िया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी घरवारी किताबन में बीबी सौदा साइण हजरत उमर साईं जो रस्ते तां अचे पियो त इहा नबी साईं जी घरवारी तव्हां असांजी अम्मा, हुजूर जी घरवारी तव्हां असांजी छा आहिनि, अमड़ियूं। या माइटनि ने वने पई ना पर्दे जो हुकुम ना आयो। हजरत उमर जी नजर पजी वई, रड़ करे चे, उम्मी इरजी इला बैतिक, ओ मुंहिंजी अम्मा घर मोटी वन, ये आम रस्तो आ, पंहिंजा परावा गुज़र था कन, मुंहिंजी गैरत नथी सहे, मुंहिंजी गैरत बर्दाश्त नथी करे त कंहिं धारे जी नजर मुंहिंजी अमड़ जे चेहरे ते पए। मुंहिंजी अम्मा पाक मोहम्मद करीम जी घरवारी घर मोटी आई, साईनन खां मोकल वठी निकिती ॿाहिरि। साईनन फरमास मोटी आई, माइटनि ने न वई छा? चई क़िबला हज़रत उमर मोटायो आहे। छा थियो उमर खे? मूंखे चए मोटी वन, मुंहिंजी गैरत बर्दाश्त नथी करे। मुंहिंजो साईं पाण ॿाहिरि आया, जनाबे उमर अना रस्ते ते मौजूद हुया। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत उमर खे फरमायो,
उमर पांजी अमड़ के तू मोटायो हा सही मां मोटायो थम पांजा परावा गुजर पे कन मांजी गैरत दिल बर्दाश्त न कयो त के धारे जी नजर मुजी अमड़ जे चेहरे ते पई मुझे साईं फरमायो उमर अना अल्लाह जे तरफा पर्दे जो हुक्म ऑर्डर ना आयो तू किए मोटायो अना जनाबे उमर साईनन के लफ्जन जो जवाब ही कोन नो जनाबे जिब्रील पहुंची वियो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ऐ हजरत जिब्रील अर्ज कयो क़िबला रब तो चवे इन सवाल जो जवाब उमर न दीदो इन जो जवाब मां अल्लाह तो दे ओ मुझा महबूब अगर फर्शन ते उमर जी गैरत बर्दाश्त नथी करे ता अर्शन ते उमर जे रब जी भी गैरत बर्दाश्त नथी करे मां अल्लाह आर्डर तो नाफिज किया कुरान तो फरमाए 22 सिपारो सूरत अहज़ाब या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन ओ मुझा महबूब पाजी घरवारन के चो ओ मुझा महबूब पानी न्याणन के चो ओ मुझा महबूब कलमे वारन जी औरतन के चो त पर्दो कर बुधायो पर्दो केने सदके मिलियो हजरत उमर इन जे करे मां खुलियाम बरमला चवा इन जे करे पर्देदार औरतन के खपे त मुझे सोने उमर जो अदब कर इन जे करे औरतन के खपे उमर जो अदब कर त मार्ज पे कयो उमर भी अजीमा बेवार भी प्रोग्राम है तेने करे बस मां पाण तो मुख्तसर क्या सबई चो तो उमर भी अजीमा सोनो हुसैन भी अजीमा तवा सा सबई उमर जे अजमतुन में सदके वणो सोने हुसैन जी अजमतुन में सदके वणो सबई हथ मथे खणी करे चो तो उमर भी खटी वियो तो सोनो हुसैन भी खटी वियो हसन साईं सोनो हुसैन साईं रईहान दुनिया वल आखिरा अल हसन वल हुसैन साईं फरमायो सोनो हसन साईं ए सोनो हुसैन दुनिया आखिरत जा गुल इन तकीर जो बियो सवाल जने हजरत हसन साईं जाया तवा को सवाल तो क्या हजरत अली साईं सोने हसन साईं जो नालो छा रखियो तवा खबर हां साईं हर्ब जी माना जंग छो त हजरत अली साईं दिलेर हुयो न छा नालो रखेस साईनन अम्मा फातिमा साईं जे घर आया सोने हसन साईं के पंज हंज मुबारक ने खयो साईनन नबी साईं तवजो मारे होजे नबी साईं सोने अली खां पुछा कई अली हिन बच्चे जो नालो छा रखियो थी नबी साईं के अर्ज के सोने अली साईं हिन मां बच्चे जो नालो रखियो आ हर्ब नबी साईं फरमा न अली ए हर्ब ना है हे हसन आ चो सुभान अल्लाह अली हे हर्ब ना है हसन वरी साल खां बाद में सोनो हुसैन साईं जाया साईनन अम्मा फातिमा साईं जे घर आया साईनन अली साईं खां पुछा कई अली हिन बच्चे जो नालो छा रखियो थी सोने अली अर्ज कयो साईं हुन जो मां रखियो हसन साईं जो पेरो रखियो हर्ब तवा मटाए करे हसन रखियो हाने जने मुके हे जायो आ हिन जो वरी मां हर्ब करे नालो रखियो ओ हसन हे हर्ब नबी साईं फरमाए न अली हो हसन हे हुसैन चओ न सुभान अल्लाह अली हो हसन हे हुसैन मां तो के बुधाया हे मुझो वजदान तो चवे हसन में हुस्न चओ सुभान अल्लाह हसन में हुस्न ऐ हुसैन सरियो हसीन हसन में हुस्न ऐ हुसैन सरियो हसीना इते मां एकड़ी गाल कयो सबई हथ मथे खणी करे चो ता असा सच्चा हुसैनी असा सच्चा हुसैनी ऐ सच्चो हुसैनी बुधायो केड़ो आ मां 2 मिंटन जे ला हुनन जा रंग नथो कराया 2 मिंटन जे ला गाल सदी आ 2 मिंटन जे ला मां हुनन के के नथो कराया मां तवा के भी चवा तो मां पाने पाने के भी चवा 2 मिंटन जे ला जेको पाबंदी सा 5 वक्त नमाज जमात सा पढ़े वो सच्चो हुसैनी आ छा सच्चो हुसैनी केर आण बुधायो पोहाणे तवा सा पंज दिल ते हथ रखूं त छा असा हुसैनी सदाइण वारा
पंजे ही वक्त जमाए सां नमाज पढ़ंदा जेकॾहिं न पढ़ंदा हो तो चओ इंशाअल्लाह अॼु खां बाद में पढ़ंदासीं ऐं सच्चा हुसैनी बणजंदासीं पढ़ंदा नी बस थोड़ो ॻाल्हायो मां जेको चमल तबारक व तआला मंजूर है मक़बूल फरमाए।